नाज़रीन अस्सलाम वालेकुम। हमारी सिरा शाइन टीवी न्यूज़ के शाइन टीवी न्यूज़ में भली का सालेपट एग्रीशन अमली जो लाडलो दरिया खान पठान 104 माइनर चैनल के तरे मां सरिया मिट्टी खण लगो मना करण ते तर्ज आबाद करण के दाबा तफसील टेलीफोन लाइन ते मौजूद है मोहम्मद सचल मला। जी मोहम्मद सचल मला चैनल जी तरह के सालापत जे इरिगेशन अमले जी लाडलो दरिया खान पठान 104 चैनल जे तरे मां सरिया मिट्टी खणण लगो मना करण ते तरह जी आबादगारन के दबा विझण लगो। उन्हनि वसवारनि खां अपील कई त असांजी वार करे ऐं चैनल जी तरह के बचायो वञे। जी मथियो वाकुरो अथव हे पाणी वाकुरो हे फुट 5-6 फुट हेठि लाइ आयो आहे 5-6 फुट रूल मथे ज़मीन मथे इहो मूंखे ॿुधाए त हितां पाणी कीअं चढ़ी मथे ज़मीन ते हले। असां लिफ्ट था खणूं त बि असांखे ॿधाईंदा पैसा था घुरनि अलाए छा था घुरनि। हाणे असां छा ॾियूं माण्हू त साईं असांखां वठंदा आहिनि हर छमाईअ में माण्हू असांखां वठंदा आहिनि साईं खे चवां कणिक जो हर छमाईअ में पर हर हिकु माण्हूअ खां ईअं न त छड़ो मूंखां या ॿिए खां हर हिकु माण्हू खां वठंदा आहिनि माण्हू कणिक जो हेॾो हेॾे न कलाक असांजो वारो आहे त असांजो एकड़ बि नथो जरे असांजे रूल ते पुॼे ई कोन थो पाणी। जे चऊं था त चवंदा त पैसा ॾियो त नथा खणायूं पैसा काॾां आणियूं रोज़ हिकिड़ा ॾेई बीहूं था वरी ॿिया ॾेई बीहूं था वरी टियां इहे बि हिन खे पैसा ॾियूं साईं इहा ॻाल्हि आहे।